पेट्रोलियम शयुनि जा अघ घटि थियण बावजूदि ट्रांसपोर्टनि पारां भाड़ा घटि न करण ते ट्रांसपोर्ट खातो एक्शन में अची वियो। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़ामिन जे सख़्त हिदायतुनि ते सेक्रेटरी RTA हैदराबाद सलीम मेमण मोटरवे पुलिस जे एडमिन ऑफिसर ज़ीशान राजपर खां गॾिजी कार्रवाइयूं कयूं। हैदराबाद जामशोरो टूल प्लाज़ा वटि मुसाफ़िरनि खां वाधू भाड़ो वसूल कंदड़ बस कोचुनि वेनुनि ऐं ॿियनि गाॾियुनि खे बीहारे मुसाफ़िरनि खां किरायनि बाबति पुछा गाछा कई वई। कराची, लाड़काणो, सखर, मीरपुर ख़ासि, कंबर, शहदाद कोट, दादू ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि हफ़्तो अॻु वारो किरायो वठण जूं शिकायतूं कयूं। सेक्रेटरी RTA मुसाफ़िरनि जी शिकायतुनि ते ट्रांसपोर्टनि ते 22,500 रुपया ॾंड विधो ऐं 87,000 रुपया मुसाफ़िरनि खे वापसि कराया विया। पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ घटि थियण बावजूदि ट्रांसपोर्टनि किरायो नाहे घटायो। सेक्रेटरी RTA सलीम मेमण सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़ामिन जी सख़्त हिदायतुनि ते कार्रवाइयूं करे रहिया आहियूं। मुसाफ़िरनि जी शिकायतुनि ते 87,000 रुपया मुसाफ़िरनि खे वापसि कराया विया आहिनि। ट्रांसपोर्टनि ते 22,500 रुपया ॾंड विधो वियो आहे। जेको बि वाधू किरायो वठंदो असां सख़्त कार्रवाइयूं कंदासीं। अवाम ते पहुचणु घुरिजे ऐं इहो इंश्योर करियो त चेकिंग करे त अवाम किराया घटि थिया या न घटि थिया आहिनि। जॾहिं हिते असां पहुतासीं त किराया उहे 4 ॾींहं पहिरीं वारा मौजूदु हुआ त तव्हांजे साम्हूं वाधू किराया अवाम खे वापसि कराया विया। ठीकु आहे, जेके किराया अवाम खे वापसि कराया विया आहिनि उनजी क़ीमत तक़रीबन 87,000 रुपया तव्हांजे साम्हूं असां वापसि कराया। नंबर 2 इहो त इन्हनि ते फाइन लॻाया विया ऐं रूट परमिट चेक कई 22,500 रुपए जा हिन ते फाइन बि लॻाया विया आहिनि।